रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। जोही जे कब्रिस्तान में गंदो पानी दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरिन एडमिनिस्ट्रेटर जो जनाज़ो कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जोही मां यूसुफ सूमरो जी रिपोर्ट मूजिब वासिल फ़कीर कब्रिस्तान मां गंदो पानी निकाल न करण ते जोही जे मशल शहरिन एडमिनिस्ट्रेटर कश्मीर जमालिया जो अलामती जनाज़ो कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुस्तफ़ा लाशारी, सावण बबर, खलील आरिफ सूमरो, मुर्तज़ा सिंधु ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वासिल फ़कीर कब्रिस्तान में गटरनि जो गंदो पानी दाख़िल थी रहियो आहे, जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर कश्मीर जमालिया इहो पानी कढण लाइ तयार नाहे। हिननि मुतालबो कयो त वासिल फ़कीर कब्रिस्तान मां पानी नेकाल कराए शहरियुनि खे परेशानीअ खां बचायो वञे। रतोदेरो शहर में नौजवान पिस्टल साफ़ कंदे गोली लॻण सबबि फौत थी वियो। शहर में पिस्टल साफ़ कंदे मुबैना गोली लॻण सबबि 18 वरहनि जो नौजवान ग़ुलाम पुट मेहर रिंद फौत थी वियो आहे। वाक़े बाद घर भातियुनि नौजवान जो लाश अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कानूनी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो आहे। नौजवान जे वारिसनि जो चवणु आहे त असांजो नौजवान पिस्टल साफ़ कंदे गोली लॻण सबबि फौत थी वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थियो हुयो। मेहर में एसयूपी तरफ़ां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मेहर मां अब्दुल गनी मीराणीअ जी रिपोर्ट मूजिब एसयूपी तरफ़ां हाजी खान मारफाणी, गुलाम शबीर मंगी, हबीब हज़ूरी ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी आज़ाद प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब अवाम महांगाई सबबि बुख ऐं बदहालीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध ऐं रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में आम वाइपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। हिननि चयो त महांगाई ते कंट्रोल न कयो वियो त एसयूपी पारां समूरी सिंध में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी हिदायतुनि ते सखर में डीआईजी जावेद सुहारो जिस्काणीअ जी निगरानी में डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटीअ जो इजलास थियो, जंहिं में एसएसपी सिंघार अली मलिक, खैरपुर एसएसपी रूहल खोसो, एसएसपी घोटकी तनवीर हुसैन तुन्यो ऐं एसपी लीगल फिदा हुसैन सोलंकी समेत ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटीअ जे इजलास में 26 ॼणनि मां 23 ॼणनि खे एएसआई खां सब इंस्पेक्टर जे उहिदनि ते तरक्की ॾियण लाइ मंज़ूरी ॾिनी वई। गजाणी में एएसआई मोहम्मद हसन कटोहर, अली गोहर मेतलो ऐं खादिम हुसैन काज़ी समेत ॿिया 20 ॼणा शामिल आहिनि, जॾहिं त कमेटी कुझु डिपार्टमेंटल मामलनि जे करे 3 ॼणनि जी तरक्की रोके छॾी। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस सखर जावेद सुहारो जिस्काणी एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, 26 एएसआईज़ मां 23 ॼणनि खे तरक्की सीनियरिटी ऐं फ़र्ज़ जी बहितर नमूने अदायगी ते ॾिनी वई आहे। हिन चयो त तरक्की मिलंदड़ फ़र्ज़ शनास ऑफिसरनि मां उमीद रखां थो त हू अॻिते बि पंहिंजा ड्यूटी जा फ़राइज़ ईमानदारी सां अदा कंदा ऐं अवाम सां सुठो सलूक रखंदा। कराची गडाब टाउन जे 300 ॻोठनि जी बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि, जिन केईएससी ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। रिपोर्टर फारूक जोखियो मूजिब कराची इलेक्ट्रिक जे अवाम दुश्मनी सबबि गडाब टाउन जे तक़रीबन 300 ॻोठनि जी बिजली काटी वई आहे, जंहिं जे नतीजे में हज़ारे माण्हू सख़्त परेशान आहिनि। घरनि में पीअण जे पाणी जो संगीन बहिरान पैदा थी वियो आहे। मस्जिदुनि में पाणी जी खोट सबबि भलारे महीने में अवाम अज़ाब में मुब्तला आहे। अहिड़ी सूरत हाल सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी घरनि मां निकिरी आया आहिनि ऐं उन्हनि कराची इलेक्ट्रिक ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। उन मौक़े ते ज़फ़र बलोच, सलीम जोखियो, सलीम गबोल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गडाब जा 80% बिजली जा बिल क्लियर हुअण बावजूदि 3 ॾींहनि खां बिजली बंदि कई वई आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ॻोठनि जी बिजली बहाल करे अवाम जी परेशानी ख़त्म कई वञे। गढ़ी हसन में पुलिस मंशियात जे अॾे ते छापो हणी हिकु जवाबदार खे वॾी तादाद में चर्च समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्टर ज़ाहिद कुंदरानी मूजिब गढ़ी हसन पुलिस शहर जे सरकी मोहल्ला में हिकु मंशियात जे अॾे ते छापो हयो ऐं उतां हिकु जवाबदार अब्दुल वाहिद सरकी खे गिरफ़्तार करे उन वटां 360 किलोग्राम चर्च हथु करण जी दावा कई आहे। पुलिस मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे जवाबदार खे लॉकअप करे छॾियो आहे। टंडे आदम में पुलिस रेलवे जूं पटड़ियूं चोराइण जो केस दाख़िल करे वरितो आहे, जॾहिं त सिटी थाणे जा 2 अहलकार बि पटड़ियूं चोरी करण में मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब टंडो आदम पुलिस रेल जूं पटड़ियूं चोरी करण जो केस दाख़िल करे वरितो आहे, जंहिं में गिरफ़्तार 2 मुलज़िमनि अल्लाह रखा उर्फ़ इमरान चिश्ती ऐं मुश्ताक चिश्ती समेत 4 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे, जिन में सिटी थाणे जा 2 अहलकार सलमान ऐं मोहसिन बि शामिल आहिनि। पुलिस मूजिब ही ॾोहारियुनि जी वॾी गैंग आहे, जेका पटड़ियूं चोरी करे लाहौर मोकिलींदा रहिया आहिनि।
सिंध तरक्की पसंद पार्टी तलहार पारां खोसकी पुलिस खिलाफ तलहार में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिब एहतजाज दौरान कारकुननि झंडा बैनर ऐं प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाणी कंदड़ मज़हर हुसैन कहेरी, शौकत उमराणी, असलम सोनारो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त खोसकी पुलिस मंशियात ख़िलाफ़ तहरीक हलाइण जे ॾोह में एसटीपी अॻवान अब्दुल सत्तार बुर्लुक खे गिरफ़्तार करे कूड़े केस में फासायो आहे। हिननि आईजी सिंध खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे एसटीपी अॻवान सां केस ख़त्म कयो वञे। जैकमाबाद में साल अॻु ॿिनि ॻोठाणनि जे मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजण वारे केस जो निबेरो थी वियो, जंहिंमें ॿिनि पुलिस एहलकारनि ते 50 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। रिपोर्टर राशिद बलोच मूजिब साल अॻु ॿ ॻोठाणा मोहम्मद शेर जखराणी ऐं बख्तियार शेरवाणी मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी विया हुआ, जंहिं बाद पुलिस एहलकारनि सां तकरार हलंदड़ हो। इन्हीअ तकरारी मामले जो फ़ैसिलो मीर साबिर हुसैन जखराणी, सरदार ज़ादा चंगेज़ खान पमहर, मीर फहद खान पमहर, मीर आशिक बिरोही, सैयद यासिर शाह ऐं अब्दुल रशीद कोरेजो जे सरपंच हेठि थियो आहे। उन मौके ते ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वयूं, जंहिं बाद फ़ैसिले में इल्ज़ाम हेठि आयल ॿिनि एहलकारनि मोहम्मद अली बिरोही ऐं दिलावर अली मथां 50 लख रुपया ॾंड ऐं पुलिस एहलकार तारिक तरीन मथां 5 लख रुपया ॾंड विधो वियो। धुरियुनि खे पाक किताब ते हथु रखी खीर खंड करे दुआ घुरी वई। रहमत रमजान SS न्यूज़ के साथ।